दोस्तों मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे पाकिस्तान जा हिंदुस्तान जे अंदरि हिकु वॾो नालो कमाईंदड़ बरसगीर जे इंतिहाई वॾे लेखक गुलज़ार जी लिखियलु कहाणी रावी पार ॿुधाईंदुसि। पिणस घर में मरी वियसि, मानस पनाहगाह कैंप में विञाइजी वियसि। पोइ बि ख़बर न आहे दर्शन सिंह अलाए छो अञा ताईं चरियो कोन थियो हो। अहिड़ियुनि हालतुनि में संदसि ज़ाल शाहिनी हिकु ई वक़्तु वरी ॿिनि ज़ालनि पुटनि खे जनमु ॾिनो हुयसि। ॿिनि अभम ज़ालनि पुटनि खे ॾिसी हिन खे कुझु बि सम्झ में न थे आयो त हू ख़ुशि थिए या वरी रड़ियूं करे रोए। क़िस्मत हिन सां वरी हिकु ई वक़्तु हिन हथु वठि ऐं हुन हथु ॾे वारो हिकु अजीब सौदो कयो। हर तरफ़ इहो ई चौॿोल ॿुधण में थे आयो त आज़ादी या थी वई आहे या थियण वारी आहे। जे या थी वेंदी त पोइ लायलपुर कॾहिं पइजंदी, हिन बाबति कंहिंखे बि काई ॼाण कान हुई। हर तरफ़ क़तलगिरी जी बाज़ार गरम लॻी पई हुई। सिख ऐं हिंदू सभु पाण बचाईंदे पंहिंजे घर भातियुनि समेत गुरुद्वारी में अची गॾु थी रहिया हुआ। दर्शन सिंह जी ज़ाल राति ॾींहुं सूर खां रड़ी रही हुई। आख़िर में त हिन जे वहम जा ताज़ा ॾींहं हुया ऐं पहिरीं औलाद जो ॼणी हुया। दर्शन सिंह हर राति जो छेड़नि बाबति नयूं नयूं ख़बरूं पीउ खे ॿुधाईंदे परेशान थी वेंदो। पिणस खेसि दिलासा ॾींदे चवंदो हो, कुझु बि न थींदो पुटु, ऐं चवां थो कुझु बि न थींदो। चङो तूं मूंखे ॿुधाए हेल ताईं कंहिं बि हिंदू या सिख जे घर खे कोई नुक़सानु पए थो आहे? मोट में पीउ खे रद्द कंदे दर्शन सिंह सवाल उथारियो, पर गुरुद्वारी ते हमिलो थियो आहे न बाबा, ऐं तूं वरी असां सभिनी खे वठी उते ॿियनि सां गॾिजी मारण थो चाहीं? दर्शन सिंह खे बि उबती वराणी ॾेई पिणस दिलि छाड़े रखी त हू माठ थी वियो। आस पास वारनि सभिनी ॻोठनि मां आहिस्ते आहिस्ते हर कोई गुरुद्वारी में अची गॾु थी रहियो हो। हिकिड़ी ॾेठ हिन पीउ खे चई ॾिनो हो, हिकु थी गॾिजी रहण सां वॾो हौसलो मिलंदो आहे। पंहिंजी घिटीअ में बि हाणे असां खां सवाइ ॿियो को न आहे बचियो, बसि असीं ई अकेला रहिजी विया आहियूं। पोइ कुझु ॾींहुं मस गुज़रिया त दर्शन सिंह हिकु राति जो पीउ जे ज़ोर सां किरण जो आवाज़ु ॿुधो, जेको राति जी ख़ामोशी खे टोड़े गूंजियो हो, जंहिं ते सभई घर भाती जाॻियूं थिया हुया। ॿाहिरि माहौल में नहरनि जो आवाज़ु गूंजी रहियो हो। आवाज़ ते पिणस पंहिंजी खटना उथी छित ते चढ़ी वियो। हेठां अगर में किरंदे ज़ोर जी कोडर हिन जे मथे में खुपी वई हुई। वॾनि हीरनि आधारनि सां दर्शन सिंह पंहिंजे पीउ जूं रस्मूं पूरियूं कयूं। पोइ घर जो क़ीमती ऐं नाज़ुक सामान विहाणे जे छोह में विझी बाक़ी घर भातियुनि खे वठी अची ॿियनि सां गॾु गुरुद्वारी में गॾु थियो, जिते अॻे ई पैतल माण्हुनि जो अंबू मौजूदु हुयो, जंहिंखे ॾिसी हिन जे मन खे के क़दुरु शांती मिली ऐं संदसि दिमाग़ में मौजूदु अकेले हुअण जो अहसासु घटिजी वियो। ऐं ज़ाल खे वॾे वाक़े सां चवणु लॻो, हाणे असीं अकेला न आहियूं, भले कोई हुजे या न हुजे, पर वाहिगुरू असां सां गॾु आहे। गुरुद्वारी में नौजवाननि जी ख़िदमत जो हिकु वॾो जथो राति जी कमकारियुनि में हो। माण्हुनि पंहिंजे पंहिंजे घरनि मां अन्न, दाल, अटो ऐं गिहु वग़ैरह पाण सां गॾु आंदो हो। इहो सभु उन नौजवाननि जे हवाले करे छॾियाऊं जेके राति ॾींहुं सभिनी लाइ खाधो तयारु कराए रहिया हुआ। पर आख़िर केसि ताईं? इहो सुवालु हर हिक जे अखियुनि में परेशानी जा तिरवरा बणिजी रक़्स करे रहियो हो। जिन सभिनी जी आख़िरी उमेद सरकार हुई। सभिनी खे इहा पक हुई त सरकार मुसीबत जे हिननि घड़ियुनि में ज़रूरु वाहिर कंदी। कहिड़ी सरकार? कंहिं सवाल कयो। अंग्रेज़ त हलिया विया, हिते पाकिस्तान ठहियो आहे, पर अञा ताईं पाकिस्तानी सरकार न आहे ठही। ॿुधण में अचे थो त हर पासे फ़ौज गश्त करे पंहिंजी निगहबानी हेठि काफ़िलनि खे सरहद पहुचाए रही आहे। कंहिं ॿिए वराणियो, रफ्यूजी जे काफ़िलनि खे? रफ्यूजी छा आहिनि? पनाहगीर। पनाहगीर? सवाल वारजाईंदे, पर अॻे त इहो लफ़्ज़ ॿुधो ई न आहे। कुझु ॾींहंनि बैदि नेठि पनाहगीरनि जो हिकु काफ़िलो तंग थी गुरुद्वारी खां हीउ ऐलान कंदे निकिरी वियो त हिते ई आख़िर केसि ताईं वेंदासीं? असीं त स्टेशन तरफ़ वञी रहिया आहियूं। ख़बर पई आहे त रेलियूं हलणु लॻियूं आहिनि। हाओ, बराबरि सच थो चवीं।
हाणे पाण खे ई हिमत करणी आहे। वाहिगुरु असांखे पंहिंजे कुलनि ते खणी त कोन पहुचाईंदो। जीअं जीअं गुरुद्वारी मां पनाह वरितल आहिस्ते आहिस्ते निकिरणु शुरू थिया त गुरुद्वारी में ख़ाल पैदा थींदो थे वियो। ऐं जॾहिं की नवां काफ़िला जी पनाह वठण लाइ ते पहुता त इहो ख़ाल ॼण भरबो रहियो, जंहिंजे ॿुधायल ख़बरनि सां माण्हुनि जे विसामियल उमेदनि जा ॾीआ ॿरी पवंदा हुआ। स्टेशन ते वॾी कैंप लॻी आहे, के माण्हू बीमारी करे मरी रहिया आहिनि त के वरी बुख जे कारण। 5 ॾींहं अॻु हिकु रेल गुज़री, पेर रखण जेतिरी जाइ बि कान हुई। माण्हू रेल जी छित ताईं सथिया पिया हुआ। गुरुद्वारे में राति ॾींहुं इबादत जारी हुई। अहिड़नि भलारनि घरनि में शायनि हिक ई वक़्तु 2 ज़ालनि ॿारनि खे जनमु ॾिनो हो, जिन मां हिकु एतिरो कमज़ोर ॼाओ जो हिन जे बचण जी काई उमेद नज़र न थे आई। पर शाइनी खेसि छिके बंधन में ॿधी छॾियो हो। उन राति जो कंहिं ही ख़बर अची ॾिनी हुई त पनाहगीरनि खे खणण लाइ हिकु ख़ासि रेल अची रही आहे, जंहिं करे स्टेशन ते निकिरी हलणु घुरिजे। ऐं पोइ हिकु वॾो अंबू माण्हुनि जो गुरुद्वारे मां निकिरी पियो हो, जिन सां गॾु ई दर्शन सिंह बि निकिरी पियो। शाइनी हलण खां लाचार हुई, पर पुटनि जे सदके हलण लाइ तयारु थी बीठी। जॾहिं त मांस हलण खां जवाबु ॾींदे हीउ चयो हुयसि त पुट मां बि अची वेंदुसि, पोयां ईंदड़ काफ़िलनि सां हिफ़ाज़त सां पाण ई पहुची वेंदुसि। तूं ज़ाल ऐं ॿारनि खे ख़्याल सां संभाले निकिरी हल। दर्शन सिंह माउ खे अकेले छॾण वञण लाइ बिल्कुलु बि तयारु न हो। ॿारनि जी ज़िद करे पी रहियो। पर पोइ जॾहिं ॿियनि माण्हुनि जो हौसलो वधाईंदे खेसि चयो हो त तूं निकिरी हल सरदार जी, असीं बि हिकु थी बॉर्डर ते पहुची वेंदासीं, अमर बि असां सां गॾिजी अची वेंदी। पोइ दर्शन सिंह बि वाहिगुरु जो आसरो करे निकिरी पियो हो। दर्शन सिंह काठ जी हिकु पुड़ वारी वॾी टोकरी में पंहिंजे तादत जावल ज़ालनि ॿारनि खे हिफ़ाज़त सां रखियो ऐं उन टोकरी खे हू पंहिंजे मथे ते ईअं संभाले खणी हलणु लॻो ॼण पंहिंजे ख़ानदान जी सलामती जो हू ई अकेलो वारिस हुजे। सच में त ईअं ई हुयो। आख़िर इन दुनिया में दर्शन सिंह जे नाव खे संदसि औलाद ई क़ाइमु रखण वारी हुई। स्टेशन ते रेल त बीठल हुई, पर रेल में तिर जेतिरी बि जाइ कान हुई। रेल जी छित ते माण्हू ईअं उभा बीठा हुया जीअं गाह जा सला ज़मीन में बीठा हूंदा आहिनि। दर्शन सिंह जी ज़ाल जे हीणे हाल ऐं संदसि ताज़ल जावल ॿारनि खे ॾिसी किन माण्हुनि खे मथसि रहम आयो, जिन रेल जी छित ते चाढ़े वेहण जी इजाज़त ॾिनी हुयसि। पूरनि 10 कलाकनि बैदि पटड़ी ते बीठल रेल में जीअं ई चुरपुर पैदा थी तीअं वेठलनि बीठलनि समूरनि सलामती जो साह भरियो। शाम गाढ़ी थी चुकी हुई। सिज ॻाढ़ा जे घेरे में अची रत में ॿुॾल थिए लॻो। शाइनी जी छाती ठोठ धरती जीअं बणिजी वई हुई। पोइ बि हू हर हर हिक खे छॾे वरी ॿिए खे छाती सां लाहे खीर पियारण जी नाकाम कोशिश में रुधल हुई। मेरनि पुराणनि ऐं फाटल कपिड़नि में वेढ़ियल ॿारनि खे ॾिसी ईअं लॻी रहियो हो ॼण शाइनी गंद जे ढेर तां 2 पुराणियूं गठड़ियूं पाण सां गॾु झोली में रखी वेठी हुई। 2-3 कलाकनि जे सफ़र बैदि जॾहिं रेल राति जी ऊंदाही पेट में दाख़िल थी दर्शन सिंह ॿारनि खे तपासे ॾिठो। हिकु हथु पेर हणी रोई रहियो हो, जॾहिं त ॿियो बिल्कुलु ख़ामोश हो। हिन खे हथु लाहींदे ई महसूसु थियो त उन मासूम जो वजूद केतिरे वक़्त खां थधो थी बर्फ़ थी चुको आहे। पोइ दर्शन सिंह जे ज़ारो ज़ार रोअण ते घर में वेठल माण्हुनि खे बि ॿार जे मरण जी ख़बर पई हुई। कुझु औरतुनि शाइनी जो झोली वारो ॿारु खणण जी कोशिशि कई, पर हू ख़बर न आहे अलाए जे केतिरे वक़्त खां टोकरी सां चकमक जीअं चुंबड़ी वेठी हुई। न न, मां हिन खे न ॾींदी हुअसि, भाउ खां सवाइ ॿियो कीअं खीरु पीअंदो। हिकु वॾी कोशिशि खां पोइ किन औरतुनि शाइनी खे टोकरी खां अलॻि कयो हो। रेल 10 भेरा बीठी वरी मंज़िल जी तरफ़ वधी हली हुई। माण्हू ऊंदा में बि साह खणी अंदाज़ आणे रहिया हुआ। बसि वज़ीराबाद गुज़री वई। हीअ त अञा गुजरांवाला आहे। 1 कलाक जो सफ़र अञा बाक़ी आहे। लाहौर ईंदे ई सम्झो त शहर हिंदुस्तान पहुची वेंदासीं। ऐं पोइ हर हर महादेव, जय जय हर हर महादेव जा नारा राति जी ऊंदाही में ख़ामोशी खे टोड़े रहिया हुआ। जॾहिं रेल हिकु पुल जे मथां चढ़ी हुई, उन पुल ते रेल जा सभई पनाहगीर मुसाफ़िर ख़ौफ़ जा ॾकी विया हुआ। रावी अची वियो। रावी अची वियो मतिलबु लाहौर अची वियो। उन गोड़ ऐं गुमसान में हिकु माण्हू दर्शन सिंह जे कन में चयो हो, सरदार जी
ॿार खे रावी में उछरे छॾ, हिन जो कल्याण थी वेंदो। हाणे हिनखे हुन पार खणी वञी छा कंदे? दर्शन सिंह आहिस्ते आहिस्ते ॾकंदड़ हथनि सां टोकरी खे थोरो सोरियो ऐं पोइ मेरे कपिड़े में वेड़ियल ॿार खे वाहिगुरू जो नारो हणंदे जीअं ई रावी में उछलियो, राति जी ऊंदाई में ॿार जे रोअण जो हल्को आवाज़ गूंजी उथियो। दर्शन सिंह हिकदमि घबराइजी शाहिनी तरफ़ ॾिठो। मोहन ॿार जे छाती सां चुंबियल हो ऐं पोइ हलंदड़ रेल गाॾीअ जे छित मथां दर्शन सिंह जे रड़ियुनि जो आवाज़ रेल जी तेज़ आवाज़ में दॿिजी वियो। बसि दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल अलीज़ गुड लाइफ खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं हुन सां गॾु बेल जे बटन खे पिणु दॿाईंदा त जी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिनखे लाइक कंदा ऐं शेयर कंदा। पाण जल्द वरी मिलंदासीं ईंदड़ के नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह वाहे।